अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾींदासीं। टिकराटे में गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि। औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अंगण फ़क़ीर इबू पोटो में गैस्ट्रो सबबि सतारा ख़ातून ऐं सुल्तान अहमद इबू पोटो फोती विया आहिनि। सफ़ीउल्ला ऐं माई लतीफ़ा खे ॻणती जोगी हालत में सखर जी अस्पताल में वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। टिकराटे में गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि, जॾहिं त औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अंगण फ़क़ीर इबू पोटो में गैस्ट्रो सबबि सतारा ख़ातून ऐं सुल्तान अहमद इबू पोटो फोती विया आहिनि। सफ़ीउल्ला ऐं माई लतीफ़ा खे ॻणती जोगी हालत में सखर जी अस्पताल नियो वियो आहे। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। टिकराटे में गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि। औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अंगण फ़क़ीर इबू पोटो में गैस्ट्रो सबबि सतारा ख़ातून ऐं सुल्तान अहमद इबू पोटो फोती विया आहिनि। सफ़ीउल्ला ऐं माई लतीफ़ा खे ॻणती जोगी हालत में सखर जी अस्पताल नियो वियो आहे। टिकराटे में गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि, जॾहिं त औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अंगण फ़क़ीर इबू पोटो में गैस्ट्रो सबबि सतारा ख़ातून ऐं सुल्तान अहमद इबू पोटो फोती विया आहिनि। सफ़ीउल्ला ऐं माई लतीफ़ा खे ॻणती जोगी हालत में सखर जी अस्पताल नियो वियो आहे। टिकराटे में गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि। औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अंगण फ़क़ीर इबू पोटो में गैस्ट्रो सबबि सतारा ख़ातून ऐं सुल्तान अहमद इबू पोटो फोती विया आहिनि। सफ़ीउल्ला ऐं माई लतीफ़ा खे ॻणती जोगी हालत में सखर जी अस्पताल नियो वियो आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया नाज़रीन। टिकराटे में गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि, जॾहिं त औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अंगण फ़क़ीर इबू पोटो में गैस्ट्रो सबबि सतारा ख़ातून ऐं सुल्तान अहमद इबू पोटो फोती विया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया। ॻोठ अंगण फ़क़ीर इबू पोटो में गैस्ट्रो सबबि सतारा ख़ातून ऐं सुल्तान अहमद इबू पोटो फोती विया आहिनि। सफ़ीउल्ला ऐं माई लतीफ़ा खे ॻणती जोगी हालत में सखर जी अस्पताल नियो वियो आहे। टिकराटे में गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि। औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद महर लाइन ते मौजूद आहे। मजीद ॿुधाइजो, गैस्ट्रो सबबि भाउ भेण फोती विया आहिनि, औरत ऐं नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। छा चइनी ॼणनि जो तालुक़ु हिक ई घर सां आहे? ॻोठ आहे अंगण फ़क़ीर इबू पोटो, जंहिंमें गैस्ट्रो विझी ॿ सॼा भाउ भेण 13 साल सितारा ऐं 9 साल सुल्तान अहमद फोती आहे। ऐं जॾहिं त 3 साल मुसलमान जेका माई लतीफ़ा आहे, 4 साल नीगर अलॻि अलॻि आहे। इन्हनि जो तालुक़ु हिकु ई ॻोठ सां आहे, जेको सुबुह जो असल वेले खां वठी जेको हिन वक़्त ताईं 2 माण्हू फोत थी चुका आहे ऐं 2 माण्हुनि जो जेको ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल में वियो आहे। ऐं बाक़ी जेके ॻोठ जा ॿिया माण्हू आहिनि, उहे बि बीमारी में मुब्तला आहिनि। ॻोठाणनि सिंधी था ॻाल्हाईंदो त जेको असांजे बर वक़्तु इतला सखर सिहत खाते खे ॾिनो त आहे, पर हिन वक़्तु ताईं के बि उपाय न आहिनि वरिता। जी ठीकु आहे मजीद, महिरबानी।